आलाड़ी में गोठाणन पारा पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गोठाणन अमीर बख्श मरी, करीम बख्श, अली मुराद ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त 2 ॾींहं अॻु पुलिस अमलदारनि मेहर, मुमताज़, गुलाम अली, नज़र ऐं गुलज़ार मरी सिंधन ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल करे घरनि ते हमिलो करे खेनि तशद्दुद जो निशानो बणाए मोहम्मद साले खे क़त्ल करे छॾियो हो। हुननि चयो त जवाबदारनि अदालत खां ज़मानत मिलण बैदि ॿीहर संदन घर ते हमिलो करे घरनि जो सामान खणी विया आहिनि, जंहिं सबबि सॼो ॻोठ ख़ौफ़ में वरतल आहे। गोठाणनि चयो त बार-बार शिकायतुनि बावजूदि पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणिजी उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे करे रही। गोठाणनि वज़ीर आला सिंध, IG, SSP नौशर फेरोज़ ऐं ॿियनि खे अपील कई त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। को भी मदद न कयो, हिकु पुलिस खे पंज कुआड़ियो आयो वियो आहे, अञा ताईं केर बि न साइकिल ते आयो अथई। जुमे जे ॾींहुं हिननि मारियो आहे, छंछरु जे ॾींहुं ज़मानत थी आयो आहे। माण्हू हिकिड़ो ई ॿधल आहे, ॿिया सभु जेको ज़मानत जेके ज़मानत ते ॿाहिरि निकिरी आया आहिनि उहो कल्ह आया आहिनि, उते असांखे राति धमकियूं ॾेई असांजे घर जा सामान हर शइ खणी विया आहिनि। हाणे जेको त माल दाल हर शइ मारिया आहिनि, पेतियूं खटूं जेके कुझु सामान हो सभु कुझु खणी विया आहिनि। न असांखे का शइ घर में न छॾियो अथनि, असांखे धमकियूं था ॾियनि, ॿाहिरि निकिरंदो मारींदासीं, केस मां हथ खणो असां तव्हांखे मारींदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।